AC2 अॻियां धरणो। अॼु 3 सितंबर 2019 ते सेवा जे सॾ ते मुलाज़िमनि जे मसइलनि जे हल लाइ सेवा तरफ़ां AC2 जे अॻियां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी करे ऐं एहतजाज कयो वियो, जंहिं में अॻुवाण सेवा सदर मोहम्मद अली घांघरो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली रुस्तमाणी, इमदाद अली खोसो, यार मोहम्मद लगारी, सोहराब बुरफ़त, रुस्तम चांडियो, अहमद अली कुंभार ऐं शमून मसीह ॻाल्हाईंदे चयो त असांजा मसइला काफ़ी टाइम खां रहियल आहिनि ऐं असां अॻु में बि 2 दफ़ा एहतजाज करे चुका आहियूं, पर इंतिज़ामिया कूड़ा दिलासा ॾेई असांजा धरणा ख़तमु कराए छॾींदी आहे। हिन भेरे असां नोटिफिकेशन वठण खां सवाइ न उथंदासीं। अॻुवाणनि चयो त असांजा मसइला, जंहिंमें प्लाटनि जो मसइलो, रिटायर्ड मुलाज़िमनि जी औलाद खे नौकरियूं न ॾियणु ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सैनेटरी वर्करनि समेत मालियुनि ऐं बेलदारनि खे प्राइवेट करे ठेके ते ॾिनो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत तरफ़ां वधायल 15% पघार ऐं रहियल डिफरेंस पघार में शामिल करणु ऐं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जे रहवासियुनि खां गैस ऐं AC जा ॾंढ हणी नाजाइज़ वाधू बिल वरिता विया आहिनि, जंहिंजी मुकमल जांच न कई वई आहे ऐं मनपसंद माण्हुनि खे पिणु क्वार्टर अलाट करे रिपेयर बि कराए ॾिना विया आहिनि। इन खां सवाइ DPC में मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंमें सिंधालाजी ऐं प्रेस जे मुलाज़िमनि सां ज़्यादती थी आहे। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ केडरनि जे मुलाज़िमनि, चौकीदारनि, पैम्प ड्राइवरनि, मौलवियुनि ऐं सैनेटरी वर्करनि खे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जियां अलाउंसिस ॾियणु ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि जियां ग्रेड ॾियणु, कंप्यूटर ऑपरेटर, सेमिनार लाइब्रेरियन, अकाउंट असिस्टेंट ऐं रिसेप्शनिस्ट खे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जियां ग्रेड ॾियणु ऐं सपोर्टिंग अलाउंस ॾियणु ऐं हालात जी बस जो मसइलो हल करण समेत केतिरा ई मसइला रहियल आहिनि। इन दौरान ज्वाइंट एक्शन कमेटी जे अॻुवाण ऐं सूटा सदर डॉक्टर नेक मोहम्मद शेख, सूटा जनरल सेक्रेटरी डॉक्टर इरफाना मल्हा ऐं ऑफिसर एसोसिएशन जो सदर सैयद सज्जाद अली शाह, जनरल सेक्रेटरी मंज़ूर पंवर ऐं ॿिया उस्ताद ऐं यूनिवर्सिटियुनि जा ऑफिसरनि पहुची मुलाज़िमनि जे मसइलनि जी हिमायत कंदे चयो त ही मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला आहिनि, जेके इंतिज़ामिया खे हल करणु खपनि ऐं असां हिमायत कयूं था। इन दौरान वाइस चांसलर डॉक्टर फतह मोहम्मद बुरफ़त धरणे मां गुज़रंदे मुलाज़िमनि खे ॻाल्हियुनि जे लाइ चवंदो हलियो वियो, जंहिं ते अॻुवाणनि चयो त इंतिज़ामिया सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदी आहे, पर इन ते को बि अमल नथो कयो वञे ऐं हाणे असांजो इंतिज़ामिया ते को बि भरोसो नाहे ऐं अॻुवाणनि DC खे चयो त चार्टर्ड ऑफ डिमांड ॾिसी असांजे मसइलनि जा नोटिफिकेशन जारी कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक खे अञा वधायो वेंदो। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।